अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रहत शाहनवाज़ रुस्तम मथां ज़ोर रखंदो, उन खे चवंदो त तोखां जेतिरो जल्द थी सघे तूं छोकिरी असांजे हवाले कर। अगरि जेकॾहिं तो छोकिरी असांजे हवाले न कयो त पोइ मुराद वारनि जी ऐं रेदन वारनि जी तोसां दुश्मनी थी वेंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त दादन जेको आहे रुस्तम ख़ान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तो कुंज खे शाहनवाज़ जे हवाले करे छॾियो त पोइ मां तोखे कॾहिं बि बख़्श न कंदुसि, न ई वरी ही छोकिरी तोखे बख़्श कंदी, छो जो असां इन सां वाइदो कयो आहे त इन जो मान वठंदासीं, हिन जो ज़िम्मो वठंदासीं, पोइ हिननि खे उन्हनि जे हवाले कंदासीं। हाणे तोखे सभु शइ सम्झी पोइ कुंज खे हुननि जे हवाले करिणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो ईअं कुंज हुननि जे हवाले कयो त पोइ रेत शाहनवाज़ कुंज खे हितां वठी वञी रेज़न वारनि जे हवाले कंदो ऐं पोइ रेज़न वारा कुंज खे मारे छॾींदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद ऐं सोडल हिकु थी वेंदा ऐं पोइ मुराद इहो सोचींदो त हाणे असांखां जेतिरो जल्द थी सघे जो असां कुंज खे वापसि कयूं। अगरि जेकॾहिं कुंज असांजे हथ चढ़ी थो वञे त पोइ रेज़न वारा असांजे अॻियां कमज़ोर थी वेंदा। ऐं अली ख़ान मुराद खे चवंदो त हाणे तव्हां इहो सोचो त असां छोकिरी कुंज खे वापसि कीअं कयूं, छो जो छोकिरी जे करे असां रेज़न वारनि जी कमज़ोरी हासिल करे वठंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अमा साण खे इहा ख़बर पइजी वेंदी त कुंज जेको आहे दादन वटि आहे, पोइ अची हिन सां मिलंदो ऐं इन खां पोइ कुंज जी घुर कंदो। कुंज इन दादन वारनि खे चवंदो त तव्हांजो भलाई इन में आहे त तव्हां कुंज असांजे हवाले कयो, अगरि जेकॾहिं तव्हां कुंज असांजे हवाले न कयो त पोइ तव्हांजी दुश्मनी वधी वेंदी। दोस्तों असां कॾहिं ॾींदा निजात, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।